पंहिंजे दर ते सॾे एॾा कुर्ब करे, पंहिंजे दर ते सॾे एॾा कुर्ब करे, छिनी धार कंदे माण्हू छा चवंदा। अल्लाह छिनी धार कंदे माण्हू छा चवंदा। पंहिंजे दर ते सॾे एॾा कुर्ब करे, पंहिंजे दर ते सॾे एॾा कुर्ब करे, छिनी धार कंदे माण्हू छा चवंदा। या रसूल अल्लाह तुझे दरवाज़े तां दान वठी, मिठा खाधो से छा छा न वठी, तुझे दरवाज़े तां दान वठी, मिठा खाधो से छा छा न वठी, घुरऊं भोर तजल, घुरऊं भोर तजल, बीड़ा झोल भरे, पर हाणे छिनी धार कंदे माण्हू छा चवंदा। पंहिंजे दर ते सॾे एॾा कुर्ब करे, छिनी धार कंदे माण्हू छा चवंदा। तो जे दर तां तड़ियो ॿी वाहुना। अल्लाह आशिक जी आओ ज़ारी त ॾिसो। या रसूल अल्लाह तो जे दर तां तड़ियो ॿी वाहुना, तुझो शान ही शान शाह न आ, छो जो धुर खां वठी मूं ते मेहर धरे, छो जो धुर खां वठी मूं ते मेहर धरे, छिनी धार कंदे माण्हू छा चवंदा। सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। या रसूल अल्लाह मूंखे मुंहिंजे क़सूर जी माफ़ी ॾियो। या रसूल अल्लाह मता का गलती थी इन करे पुलिस वारन पकड़ियो है, पर आका मूंखे मुंहिंजे क़सूर जी माफ़ी ॾियो। ओ कढी रंज असां राज़ी थियो, कढी रंज असां राज़ी थियो, तुझी सरंदी पई मुझी की न सरे, छिनी धार कंदे माण्हू छा चवंदा। सुभान अल्लाह। आखिरी शेर तो पेश किया। या रसूल अल्लाह सब कई का सखी दर तुझो वा। सुभान अल्लाह। अमा बचो सुभान अल्लाह। आका मिस्कीन महेसर तुझो वा, सब कई का सखी दर तुझो वा, मिस्कीन महेसर तुझो वा, महेसर तुझो वा। मियाँ मैं धरा मोट, मियाँ 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 मैं धरा मोट, बख्श कर बुछायूं
सोना तू घड़न जो घोट पर मुंह वर तू ही हेकड़ो ओ मिसकीन मगे सर तुई जोवा मिसकीन मगे सर तुई जोवा जो करत पिरी मुझो हाव ठरे ओछनी थार कदे मानू छा चमदा ये अशार जरे जुगारे को एड़ो करम थियो जो न पुलिस वारन उता गाड़ी वापस कई आए गाड़ी वापस करे जिता हाजी साहब के गिरफ्तार कयूं उते ही छड़े दिनाऊं वञ हुजूर जी बारगाह में असा जा सलाम अर्ज कजा कि मुझे हुजूर जे आशिकन ते इनामात और इकरामात आइन पर दा शर्त है जो दिल जो थाम साफ होजे हां दिल जो थाम सिधो होजे खुदा जो कसम हुजूर रहमत सा माला माल कंदा एक के दुनियावी मिसाल लिया अवा के बर्तन में खीर वठण वनो दुकानदार का खीर वठण वेंदो अगर वो बर्तन मेरो होंदो तो दुकानदार बता के चंदो यार इन में किए तो के खीर दे वने साफ बर्तन खड़ी है ये दुनियावी मिसाल है दर हकीकत जो दिल है यो बर्तन है इनके साफ करे हुजूर जी बारगाह में वनो तो सही करे अल्लाह जे घर में वनो तो सही दिसो को रब जी रहमत किए वसे थी।